नाज़रीन भली कार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं मुल्क में सिक्योरिटी सूरत हाल, अमन अमान वारी सूरत हाल ऐं तरक्कीअ जी। अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें अस्करी क़यादत ऐं सिविल अख़्तियारनि शिरकत कई आहे। गौर कयो वियो आहे अमन अमान जी सूरत हाल ते कार्रवायूं करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे ऐं मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि खे का बि रिआयत न ॾी वेंदी, इन क़िस्म जो इतफ़ाक़ बि कयो वियो आहे। नेशनल एक्शन प्लान ते ॻाल्हि कंदासीं। असां राब्तो कयो आहे। इन खां पहिरियां असां ज़रूरु भेटा पेश कंदासीं जेके असांजा सिक्योरिटी फोर्सिस जा जवान आहिनि, एहलकार आहिनि, उहे पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि, आम माण्हू जो दिफ़ा करे रहिया आहिनि। उहे सिविलियन फोर्सिस हुजनि, जिन में पुलिस आहे, लेवीज़ आहे, या जेका असांजी पाक फ़ौज आहे, बॉर्डर ते असांजी जेका मुहाफ़िज़ आहे, उहा पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे पाकिस्तान जो प्यारे मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि। उनखे बि असां भेटा पेश कयूं था। असां राब्तो कयो आहे। दिफ़ाई तर्जनिगार आहिनि ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक क़ादिर लाखेर साहब असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि। लाखेर साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। वॾी महिरबानी तव्हांजी, थैंक यू। वॾी महिरबानी। ब्रिगेडियर साहब, अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे वज़ीर आज़म जी सदारत में। उन में इतफ़ाक़ कयो वियो आहे त कार्रवायूं तेज़ कयूं वेंदियूं। गुज़िरियल कुझु अरसे खां वठी जेके दहशतगर्द कार्रवायूं आहिनि, उन्हनि में इज़ाफ़ो नज़र अचे पियो। सरहद पार खां फायरिंग, सरहद पार खां गोला बारूद ऐं जेका गोलाबारी आहे, उन में बि इज़ाफ़ो नज़र अचे पियो। कीअं था ॾिसो सूरत हाल खे, ऐं ख़ासि तौर ते जेका अमन अमान वारी सूरत हाल आहे, उन्हनि में जेके असांजा सिक्योरिटी फोर्सिस आहिनि, जवान आहिनि, ऑफिसर्स आहिनि, उन्हनि जूं कुर्बानियूं शामिल आहिनि जो असां सुख जी निंड सुम्ही सघूं था। आवाम जेको आहे उहो पंहिंजे पाण खे महफ़ूज़ सम्झे थो, त उनजे पुठियां हिकु वॾी दास्तान आहे, वॾियूं कुर्बानियूं आहिनि। कीअं था ॾिसो ब्रिगेडियर साहब? वॾी महिरबानी तव्हांजी सभिनी खां पहिरियां त हे मुल्क असांजो आहे। हिन मुल्क खे संभाले रखणु, हिनखे हिफ़ाज़त करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। चाहे उहो वर्दीअ वारो जवान हुजे, पुलिस जो हुजे, फ़ौज जो हुजे, FC रेंजर कंहिंजो बि हुजे, या सिविल कपिड़नि में असांजो हारी हुजे या हारीअ खां अलावा हुनजो ज़मीदार हुजे। सो असांजो गॾियल इहो फ़र्ज़ु आहे। बिल्कुलु। ऐं मूंखे ख़ुशी आहे जो तव्हां इन पंहिंजे चैनल ते वेही करे उहा भेटी आहे उन्हनि जवाननि खे, उन्हनि ऑफिसरनि खे, उन्हनि अमलदारनि खे जेके थधी इलाइक़नि में, गरम इलाइक़नि में मुल्क जे हिफ़ाज़त लाइ जान ॾियनि था पिया। अचूं था अफ़गानिस्तान ऐं हालात जेको अॼु इजलास थियो आहे, इहो इजलास जी ज़रूरत इन्हनि हालात जे करे पई जेके गुज़िरियल 6 महीननि खां पोइ चुरपुर शुरू थी आहे अफ़गानिस्तान में बि ऐं पाकिस्तान जे बॉर्डरनि में। ऐं उन जी तमामु सख़्तु ज़रूरत हुई त गवर्नमेंट सेंट्रल लेवल ते, फेडरल लेवल ते, वफ़ाक़ी लेवल ते इन शइ जो नोटिस वठे ऐं सभिनी सूबनि खे, उन्हनि जे सभिनी चीफ मिनिस्टर्स ऐं लीडरशिप खे ऑन बोर्ड करे उहो साॻियो वाज़े मैसेज ॾिए जेको 2010 में पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट जे दौरान नेशनल असेंबलीअ में सवात वारे ऑपरेशन में पेश कयो वियो हो त असां कंहिं बि अहिड़े माण्हूअ खे या अहिड़े गुरोह खे मुल्क जे सलामतीअ खे खेलण जी इजाज़त न ॾींदासीं। सो अॼु उहो इजलास थियो ऐं अफ़गानिस्तान जी सिचुएशन खे, ऐं तव्हांखे इहा ख़बर हूंदी त हे इजलास 3 ॾींहं लगातार 3 कंटिन्यूअस सेशन थिया आहिनि। उन में पहिरियों लीडरशिप ॻाल्हायो, लीडरशिप खां पोइ उन जे अंदरि इनपुट ॾिनो वियो ॿियनि इदारनि जे तरफ़ां, ऐं हे जेको आख़िरी सेशन हुयो इन में असांजा जेके खुफ़िया इदारा आहिनि उन्हनि बैनुल अक़वामी, रीजनल ऐं मुल्की टिनी लेवल ते जेके शयूं थी रहियूं आहिनि उन्हनि खे वाज़े तौर ते ॿुधायो त कंहिंजा कनेक्शन, कंहिंजा कुंडा किथे मिलियल आहिनि। उन में अफ़गानिस्तान में हलंदड़ चाइनीज़ जे ख़िलाफ़, पाकिस्तानी सफ़ीर जे ख़िलाफ़ ऐं असांजे बॉर्डर ते थींदड़ जेके बि शयूं त उन्हनि जो ऑर्डर किथां था अचनि, उहा चाहे इंडिया जी राह हुजे, चाहे ॿिया खोड़ अहिड़ा इदारा आहिनि जेके तौर ते असांजा दोस्त हुजनि पर अंदरूनी तौर ते असां सां दुश्मनी कनि पिया। सो अहिड़नि खे जवाबु ॾियण जे कारण गॾियल जवाबु तमामु ज़रूरी आहे। उन लाइ इहा कॉन्फ्रेंस थी आहे ऐं उन में आर्मी प्लस टिनी फोर्सिस, एयरफोर्स जे तरफ़ां बि ऐं टिनी फोर्सिस जे कमांडर गॾिजी उहो नेशनल एक्शन प्लान खे वापसि अमल करण ते, नेशनल एक्शन प्लान नेशनल असेंबली जे हुकुम जे तौर ते वाज़े
आहे उनखे अमल करण जे कारण सभु अॼु गॾिजी फ़ैसिलो कयो। सही ब्रिगेडियर साहब, नेशनल एक्शन प्लान ते बि ॻाल्हि कंदासीं, पर अॼोके इजलास में सोशल मीडिया ते जेका नाकारी प्रोपेगेंडा आहे उन्हनि जे हलाईंदड़नि खे या उन जे पुठियां जेके किरदार आहिनि उनखे वाखो करणु, उनखे सोढ़ो करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे, इन ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। त असां वटि बदकिस्मती चऊं या उनखे छा कहिड़ो नालो ॾिजे, त असां वटि इन क़िस्म जूं शयूं बि गर्दिश कंदियूं आहिनि, बयानबाज़ी बि हूंदी आहे, पोइ उहे बयान सियासी तौर ते या आर्ज़ी तौर ते मुमकिन आहे को रिलीफ ॾींदा हुजनि, को फ़ाइदो ॾींदा हुजनि, पर अमली तौर ते या दुनियाई सतह ते, पूरे आलमी सतह ते उहे मुल्क जे मोराल खे किथे न किथे छियो रसाइनि था। तमामु सुठी ॻाल्हि कई ऐं उनजो तव्हां सुठो कंक्लूजन कयो, छो जो इहो नेशनल एक्शन प्लान जो इहो हिकिड़ो वॾो जेको नुक़्तो आहे उहो आहे नेशनल मोराल या जेको अवामी जज़्बो आहे उनखे बहाल करणु, ऐं उन अवामी जज़्बे जे बहालीअ में हे जेके बि इहो किन करण वारा जेके इहे सोशल मीडिया वारा जिनखे दोस्त करे बि मां न चवंदो आहियां, इहे सभु उहे दुश्मन आहिनि, उहे नालाइक़ ऐं पंहिंजो नादान दोस्त आहिनि जेके पढ़ाई चवण ते ढोल वॼाइण में उन्हनि सां गॾिजी था पवनि, ऐं उन्हनि जा पोयां जेके रसियूं हलाइण वारा जेके हमराह आहिनि उहे मुल्क खां ॿाहिरि ऐं मुल्क जे अंदरि परावनि इशारनि ते उहे कहिड़ी पार्टी सां छो न हुजनि। अफ़सोस सिर्फ़ु इहो थो थिए त कुझु पार्टियूं जिन में ख़ासि तौर ते उहे पार्टियूं जेके कंहिं बि वजह सां पंहिंजी नालाइकीअ जे करे, पंहिंजे कंहिं बि किरदार जे करे इक़्तिदार खां निकिरनि थियूं, त उहे चवनि थियूं त इन करण सां ऐं इन ढोल वॼाइण सां असां पंहिंजो को वॾो हिकिड़ो सवाबु था कमायूं पिया, पर उहो सवाबु न, उहो मुल्क दुश्मनी बि कनि पिया, पंहिंजी बि दुश्मनी कनि पिया, ऐं जंहिं वण ते वेठा आहिनि, जंहिं ॾार ते वेठा आहिनि, उन्हनि ॾार खे बि कटनि पिया। इन जे ख़िलाफ़ इहो नेशनल एक्शन प्लान जो हिकिड़ो वॾो मज़बूत प्लान जो हिसो आहे त अहिड़नि बद किरदार माण्हुनि खे ऐं उन्हनि जे इन्हनि कमनि खे मुंहिंजो ॾिनो वेंदो। सही। अच्छा ब्रिगेडियर साहब, गुज़िरियल हुकूमत में पाबंदी मंडल तंज़ीम तहरीक तालिबान सां ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं ॻाल्हियुनि जा जेके आहिनि से सेशन हलिया, दौर हलिया, तालिबान सां दौर हलिया। हाणे परॾेही वज़ीर जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे उहो चवे थो त इमरान ख़ान खे कंहिं इजाज़त ॾिनी हुई त हुन गोॾा छो खोड़िया, ईअं न करणु घुरिजे हा, त इन ते तनक़ीद हले पई। अॼु जेके पाबंदी मंडल तंज़ीम जा जेके माण्हू आहिनि, दहशतगर्द आहिनि, उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रेशर विझण जी कोशिशि कनि पिया ऐं कार्रवायूं बि कनि पिया, त तव्हां कीअं था ॾिसो त ॻाल्हियूं करणु या ॻाल्हियुनि वारो जेको अमल आहे छा उन जे हक़ में आहे, या उहो कीअं उनखे अमल खे कीअं था ॾिसो त जेको दहशतगर्द तंज़ीमुनि सां उनखे ॻाल्हियूं करणु घुरिजनि हुकूमतुनि खे, या ताक़त सां मुंहुं ॾियणु घुरिजे? अगरि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हर मसइले जो हल ॻाल्हि हूंदी आहे, पर उहा ॻाल्हि कबी आहे उन माण्हूअ सां जेको ॻाल्हि करणु जहिड़ो हुजे ऐं ॻाल्हि ॿुधी उनखे सोचणु जहिड़ो हुजे। पर हे जेके बि हिते जेके इहे TTP जा, मां तव्हांखे ॿुधायां त मां साउथ वज़ीरिस्तान हुजे, नॉर्थ वज़ीरिस्तान हुजे, या सवात हुजे, या बाजोड़ ऐं मोहम्मद हुजे, इहो मुंहिंजो पंहिंजो कमांड जो एरिया रहियो आहे। मां हिनखे डायरेक्टली हिन सां ॻाल्हाईंदो रहियो आहियां, मिलंदो रहियो, ऐं हिन सां असांजो इहो उथवेह रही आहे, हिनखे मां सुञाणा। ऐं इहे उहे आहिनि जेके तव्हां वटूं असां वटूं उथी मानी खाई भाकुर पाए वेंदा हुआ ऐं कसम खणी वेंदा हुआ पंहिंजे ज़ाइफ़ुनि जो, नियाणियुनि जो ऐं क़ुरान जो कसम खणण त हुननि जे कारण को मसइलो कोन्हे, पर ज़ाइफ़ुनि जो ऐं नियाणियुनि जो कसम खणी वेंदा हुआ ऐं शाम जो वरी उनजी भंजकड़ी करे या पाण में उहो चवंदा हुआ त असां हिननि खे सबक़ ॾेखारींदासीं ऐं पाकिस्तान खे हीअं कनि। सो अहिड़नि माण्हुनि सां ॻाल्हाइण जो को बि अख़्तियार कंहिंखे न हुजणु खपे सवाइ नेशनल असेंबली खे। इमरान ख़ान साहिबु, मूंखे जेकी मुंहिंजी मालूमात आहे त इमरान ख़ान साहिबु पंहिंजे जेको वीएम अथसि या पंहिंजे जेके किरदार हुयुसि असां तालिबाननि खे पंहिंजो करे हलायूं, पर हुनखे इहा ॻाल्हि सदाईं विसरी वेंदी हुई त हर तालिबान उहो न आहे जेको अफ़गानिस्तान जी आज़ादीअ लाइ विढ़े पियो। इन में 70% तालिबान अहिड़ा आहिनि जेके अलाए कहिड़नि इदारनि खां, कहिड़नि मुल्कनि खां पैसा वठनि था पिया ऐं उहो डॉलर जा पुट आहिनि। त उन्हनि माण्हुनि खे कॾहिं बि तव्हां
वेहारे इज़त सां उताक में या फ़ैसिले में ऐं चओ त तव्हां चङा मुड़ुस थी ॻाल्हायो। तव्हां जॾहिं कमीणे माण्हूअ खे चङो मुड़ुस कंदो त पोइ इन जा नतीजा इहे ई निकिरंदा आहिनि जेके असांखे गुज़िरियल हुकूमत में नज़र आया। वॾी महिरबानी ब्रिगेड साहब, वॾी महिरबानी ब्रिगेड साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के पाण।